मसूबरी रिपोर्ट कलब लगारी। BHU मसूबरी जो ज़ुबून हाली जो PP अॻवान ऐं इंटेलिजेंस कमेटी सिंध जे मेंबर नज़ीर अहमद कीरियो नोटिस वरितो। तुर्त अख़्तियारनि सां मिली मसइलो हल कराइण जी ख़ातिरी। तफ़सील मूजिबि PP अॻवान ऐं इंटेलिजेंस कमेटी सिंध जे मेंबर नज़ीर अहमद कीरियो BHU मसूबे जे ज़ुबून हाली जो नोटिस वठंदे इस्पताल जो दौरो कयो। उन मौक़े ते इस्पताल जे इंचार्ज डॉक्टर नज़ीर अहमद कीरियो खे ब्रीफिंग ॾिनी ऐं इस्पताल जा मसइला ॿुधाया। उन मौक़े ते नज़ीर अहमद कीरियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, इस्पताल जी ज़ुबून हाली जे शिकायतुनि ते हिते पहुतो आहियां। हिन चयो जेके इस्पताल सां लाॻापियल मसइला आहिनि से लाॻापियल खाते सां ॻाल्हाईंदुसि। हिन वधीक चयो त इनशाला अनक़रीब जेके इस्पताल जा मसइला आहिनि से सभु तजी बुनियादनि ते हल कराईंदुसि। उन मौक़े ते इस्पताल जे इंचार्ज डॉक्टर निज़ामुद्दीन एजाज़ कीरियो, अमीर बख्श उन्नड़, मीर मोहम्मद चन्नो, ढोलियो कोरी, शेर अली ख्वाजा ऐं नईम अहमद राजपूत, रिज़वान नूंदाणी, जावेद अहमद, इम्तियाज़ नूंदाणी ऐं ॿिया मौजूदु हुआ।